सखर पुलिस पारां एसएसपी सखर इरफान समूजी हिदायतुनि ते मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस कार्य जारी आहिनि। सखर पुलिस दुबई थाणे जी हद सी पेक पुल संगरार रोड ते मुबैना कार्रवाई कंदे घुर्बल जवाबदार इमरान कल्होड़ो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। सखर पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदार चोरियुनि ऐं धाड़नि समेत मुख़्तलिफ़ संगीन केसनि में घुर्बल हो। ज़ख़्मी जवाबदार खां पिस्टल, मैगज़ीन ऐं गोलियूं हथ करण जी दावा कई वई आहे। होॾां करमपुर ॾियाणी मक्सी लिंक रोड ते ॾोहारियुनि जो कहरी वारदातूं बदस्तूर जारी। करमपुर ॾियाणी मक्सी रोड पुलिस ॾोहारियुनि खे लीज़ ते ॾेई छॾियो। करमपुर खां वठी ॾियाणी खां थींदे मक्सी ताईं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां तालुक़ रखंदड़ ॾोहारियुनि ॾोही वारदातुनि लाइ रोड जा टुकड़ा टुकड़ा विराए वरिता। ॼाण हूंदे पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करण खां लवाइण लॻी। न ॼाणे अलाए छो हद जे पुलिस इलाइक़े जी ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाए थाणनि ऐं चौकियुनि ताईं महदूद आहे। ताज़े वाक़े में करमपुर थाणे जी हद शरीफ़ लाड़ी वटि नामालूम ॿिनि मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते अॻु ॾेई नौजवान नजमुद्दीन मलक खे जरगमाल बणाए खांस खां मॉडल 2020 सीडी मोटरसाइकिल फुर कई ऐं आसानी सां फरार थी विया। ॿिए तरफ़ इलाइक़े वासियुनि एसएसपी कश्मीर रोहल खोसो ऐं ॿियनि वसवारनि खां इलाइक़े में कर खयल बदअमनी जो नोटिस वठण ऐं अमन मान बहाल कराइण जो मुतालबो कयो।